ही आहे चूड़ियावाला मंदिर जेको इंडिया जे सरहद खां जस्ट 2 किलोमीटर 3 ते मुफ़ासिले ते हिते मौजूदु आहे। नंगर पार्कर जो आख़िरी हद आहे, हुन खां पोइ इंडिया जी सरहद शुरू आहे। दोस्तो ॾिसो पिया, हिते काफ़ी माण्हू ईंदा आहिनि हिन मंदर खे घुमण लाइ। काफ़ी जेके आहिनि त हिते शयूं मौजूदु आहिनि। हिंदू मज़हब जे हिसाब सां इहा पर जबल जे हिकिड़े चुर में आहे। ईअं सम्झो मथां हीअ सॼो जबल आहे। हीअ ॾिसो था, हीअ टोटल माना जबल आहे। इन जबल ते हीअ शइ अंदरि माना हिकिड़े सुरंग में जेको आहे न माना ठहियलु आहे। ॾिसो पिया, मुख़्तलिफ़ क़िस्म जा माण्हू जेके आहिनि हिते ईंदा आहिनि। तक़रीबन 35 खां 38 किलोमीटर जे मुफ़ासिले ते आहे नंगर पार्कर खां, यानी इंडिया जी सरहद जे क़रीब आहे, बिल्कुलु वेझो। हितां साम्हूं असां तव्हांखे डायरेक्ट लाइव जेको आहे हाणे ॾेखारण जी कोशिशि कंदासीं। इंडिया जो इलाइक़ो हिते तव्हां ॾिसी सघो था त इंडिया कहिड़नि कहिड़नि साइडनि खां इंडिया आहे। ॾिसो ही वरी हिकिड़ी मंदरु आहे, चूड़ियावाली मंदरु। ॾिसो मशहूरु जॻह आहे ऐं हिंदू मज़हब जा माण्हू तमामु घणा हिते ईंदा आहिनि। हा, ही साम्हूं जेको तव्हांखे नज़र अचे पियो, साम्हूं ॾिसो, हिन साम्हूं जेको रोड आहे, हिन रोड खां परे पासे ते जेके पहाड़ी आहे, इहो सॼे जो सॼो इंडिया जी सरहद आहे। इंडिया जी सरहद आहे। पाकिस्तान जी हद हिन मंदर खां पोइ 2 किलोमीटर ताईं आहे। उन खां पोइ इंडिया शुरू आहे। ॾिसो पिया, हीअ इलाही मथे आहे, जबल जे मथां तक़रीबन वॾी चाढ़ी आहे, जंहिं ते चढ़ण महिल बिल्कुलु सहकी पियासीं ऐं सहकंदे आख़िर चढ़ी आयासीं। ॾाकिणियूं ॿाकिणियूं बि लॻियल आहिनि। हीअ ॾिसो, बिल्कुलु माना हितां हिकिड़ो अजीब महसूसु कंदव। अहिड़े नमूने सां हीअ जबल आहे ऐं उन अंदरि माना सुरंगूं आहिनि, वॾो पहाड़ आहे। माना ईअं सम्झो त लखें टन हिकु पथर आहे हिन जो। हीअ ॾिसो हेठां मथां माना पहाड़ अंदरि सुरंग आहिनि, पर ही पथर पंहिंजे लेखे बीठल आहे। हीअ ॾिसो पिया, तमामु हिकिड़ो हीअ ॾिसो कुदरती तरह सां हिन जबल जी जोड़जक थियल आहे अलाह जे कुदरत सां। पोइ हिते जेको चूड़ियावाला मंदरु आहे, हीअ उहो मंदरु जेको आहे सो असां त टूर ते आयासीं, त घुमंदे पोइ हीअ बि जॻह हिकिड़ी मशहूरु जॻह आहे, त उनजे करे असां हिते वियासीं। हीअ जबल जे चोटीअ ते आहे। ऐं वरी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त हिन खां अलावा ओस पास में को ॿियो जबल आहे ई कोन। बसि हिकु ई जबल जो टुकड़ो आहे। उन टुकड़े जे मथां जेको आहे सो हीअ मंदरु आहे हिंदुनि जो, हिंदू मज़हब जे माण्हुनि जो। ख़ासि तौरु हिते जेके ज़ातियूं आहिनि, कुली ज़ात जा तमामु घणा माण्हू रहनि था। जेका पुछा कईसीं, उन सां गॾु माली, कुली ऐं ॿियूं बि ज़ातियूं आहिनि, पर तक़रीबन हिंदू धर्म सां रिलेटेड माण्हू ज़्यादा आहिनि हिते। त ईअं 80-90% जेको आहे माना हिन तालके में माण्हू हिन साइड में जेको इंडिया सां मिलंदड़ सरहद आहे, उन में हिंदू माण्हू रहनि था। त इहो हुयो असांजे टूर जो आख़िरी पार्ट, जंहिंमें असां घुमी करे ऐं हाणे वापसि असां पंहिंजे ज़िले लाड़काने ॾे वापसी कंदासीं इंशा अल्लाह ताला। हीअ आहे इंडिया जी सरहद। बिल्कुलु अॻियां आर्मी बीठल आहे। आर्मी नथी छॾे कंहिंखे बि, हिन जे करे असीं हेसि ताईं पहुता आहियूं।